बाबा छा मसलो आहे? मसलो सर चाड़िया बिरादरी सां पंहिंजो जॻह जो पैसा कुझु थी विया आहिनि कुझु तव्हां पंहिंजो तारीफ़ करायो मुकमल। जावेद अली सीहड़ ॻोठ वॾा बसण तालुको रतुदर जो लाड़को हींअर किथे वेठा हो? ॻोठ वॾा बसण जी ठीक है। हे मसलो हुयो प्रॉपर्टी ते पैसा वठी वियो असां खां 61 लख रुपया ॿाट वठी वियो आहे। ठीक आहे। कुझु पैसा हुनजा रहियल आहिनि तो हाणे चऊं था जॻह ख़ाली कर के जॻह ख़ाली न कंदुमि मां। हुनजो नालो छा आहे? ख़ातिम हुसैन चांडियो अच्छा हाफ़िज़ सरवर ये ॿई भाइर उहे किथे वेठा आहिनि? उहे बि ॻोठ वॾा बसण वेठा आहिनि। हाणे तक़रीबन 20-25 साल थिया अथनि उहे रतरी में लॻे पिया। तव्हां बि रतेरे में वेठा हो? असां बि रतरी रतेरे जी एड्रेस कहिड़ी आहे? आदर्श आबाद जगह जेका वरिती अथव उहा कहिड़ी एरिया में आहे? लतीफ़ हाँ सरकारी अस्पताल जे लॻोलॻ जोगी बाग मसलो इहो हुयो त कल्ह अचूं पिया असां टियों ॾींहुं हिन खे अचूं पिया हे मिलियो असांजो असां सां मुंहुं असां जॻह छूं था जो पैसा ठाहिया पिया आहिनि तव्हांजा जॻह लटींदासीं असां उते हिन असांजे गिरबन में वरितो असां भॼणा हुआसीं हाफ़िज़ सरू खे असां पोइ हुते राति में पियासीं हो बि विढ़िया असां बि विढ़ियासीं वरी अचूं पिया घिटी मूं तुंहिंजो वॾो भाउ फौजी आयो ख़ादिम फौजी उन जो शो छा ॻाल्हि आहे न ॾींदासीं जॻह हे हीअं माना उन बि असां सां मरामत कई विढ़ियासीं कयो हिनखे छॾियो। हाणे असांजो छोकिरो तक़रीबन टियों चोथों ॾींहुं आहे उते आहे थाणे जे अंदरि फिरियादी तव्हां थी विया उहो ॾे? फिरियादी असां थी वियासीं। फिरियादी खे ई अंदरि कयनि? हा फिरियादी खे ई अंदरि कयूं पर असां त एंट्री कोटायूं अथऊं जॻह बि हाणे 63 लख 61 लख हेठों कयूं ठहण जा न पैसा ॾियनि था न जॻह ॾियनि था चवनि जेको तव्हां करिणो आहे कयो वञूं था। हाणे 2 तारीख़ ते यासीन उमराणी ॻाल्हियूं रखायूं थाणे ते लिखत बि पई आहे उन चयो बाबा अली नवाज़ लोर लाणकाणे में तारीख़ वेठी आहे 2 तारीख़ उते सुबुह जो असां 8 बजे पहुतासीं 7 बजे असां पहुतासीं कलाक घंटो 8 बजे टाइम हुयो सभिनी खे हे न आई हे धुर न आई इन खां अॻु में 2-3 चकर हिननि जो पंहिंजो रईस अब्दुल नबी उन वटि ॻाल्हियूं रखियूंसीं अब हिते मालिक अचे मालिक खे असां उमान घुरायोसीं उहो बि ॻाल्हियुनि ते न आया 2 अमीरनि वटि वियासीं ॻाल्हियूं कयो उते कयासीं अचनि ई कोन पिया ॻाल्हियुनि में कोन पिया अचनि। हींअर हदे एसएचओ कहिड़ो आहे नालो छा हुनजो? पंहिंजो रतेदरे में एसएचओ आहे पंहिंजो फुलपुरो साहब फईं ठीकु आहे। ऐं वासने में आहे पंहिंजो गोपाम मुश्ताक साहब। 3 ॾींहं आहे एंट्री ते माण्हू अंदरि आहे चए अलाह भलाई कंदो ख़बर बि उनखे सॼी आहे बसि अलाह कंदो हुनखे। तव्हांजे विच में केरु हींअर जंहिं सौदो कराए ॾिनो? सौदो भाई मां करायो मां पाण राति जो बरोटिया खारो सां राति देर नाज़र शाह 30 लख में हिननि जो करायोसीं सौदो। जी जी 61 लख हो हे भाऊ वारा ॾेई उहा रोक रक़म ॾिनी हो या प्लाट? साईं उन में दुकान बि हुया प्लाट बि हुया उहे सौदे में हुनखे खणायासीं बकाया कुझु पैसा ॾिनऊं 19 लख हुन अॻिले जा हिननि ॾे रहिया इन में टाइम टेबल हो 7 महीना 7 महीने पैसा खणी आया हुन चयो मां जाइ न ॾींदुमि। हे ॼण ग़रीब आहिनि मिसकीन आहिनि अहिड़ा जहिड़ा न आहिनि कानूनी कमु कनि पिया त मन असां सां पुलिस मदद करे त असांखे जॾहिं पंहिंजी शइ मिले हक़ आहे पैसा ॾिनायूं वठी खाधासीं उन्हनि जा वीडा ज़मानो पैसा हे ॾियनि था उहे बि हिननि ते भरियल आहिनि। हाणे कल्ह 3 ॾींहं हिननि कयो आहे थोरो फसाद घिटी में हुनखे चयूं बाबा जॻह ॾे छो नथो ॾे दफ़ा थुपी कयूं छोकिरो विहारियो अथई चए थो मां न छॾींदुमि केस दाख़िल कंदुमि हालांकि एसे ते इहा ई ख़बर आहे त हे हक़ ते आहिनि हो नाहक ते आहिनि हे मिसकीन आहिनि शरीफ़ ॼण। कहिड़ो मुतालबो आहे साईं तव्हांजो हाणे मुतालबो कंदो बाबा? असांजो मुतालबो आहे एसपी सिटी रतेदरो एसएसपी ज़िलो लाणकाणो डीआईजी लाणकाणो उन सां मुतालबो आहे असां हक़ कयो वञे। असां ग़रीब आहियूं मज़लूम आहियूं असां सां हर को नाहक कयो थो वञे असांजे अॻिते कोई एक्शन खणूं था असांजो को फ़ाइदो न आहे। हाणे हेॾो बि नुक़सान थियो होॾो नुक़सान असां तॾहिं चऊं था जिते किथे असां भॼी पिया ऐं सरदारनि वटि चङनि मुड़ुसनि वटि हलो बाबा चङनि मुड़ुसनि वटि हे लिखता असां वटि ॿई वञूं हे लिखता बि असां वटि ॿई वञूं हर प्रूफ आहे ऐं वीडियोस हुननि जा पैसा वरिता अथऊं पोइ बि असां सां हक़ कोई नथो वञे माना हक़ असां कयो नथो वञे असां काॾे वञूं। असांजी ज़मीन ते रहंदो आया आहिनि 15-20 ॼणा नवां जदीद हथियार खणी आया आहिनि ट्रैक्टर हले पियो उते 15-20 ॼणा आया आहिनि हथियारनि सां ठीकु आहे बाबा चए असां हर कांड ॾींदासीं असां ट्रैक्टर मां ज़मीनूं ट्रैक्टर कढी छॾिया अथऊं उते उड़ण खां तयारु लॻा वेठा आहिनि छा